अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां अब्दुल मोमिन जुनू तव्हांखे वॾियूं था सिंध कल्चरल फोरम काज़ीमत पारां सिंध जे रूहानी ऐं फ़िक्री सरवान शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जी 341 सालगिरह जो केक कटण जी तक़रीब प्रेस क्लब काज़ीमत ते थी गुज़री। तक़रीब में शाइर अदीब मशहूर दायरे जो सियासी अॻवान धनी बख़्श कलोई नूरुद्दीन मांझोठो, प्रेस क्लब सदर राना अब्दुल गफूर राजपुर, सीनियर सहाफ़ी एम बी डायरी साहिल लाखो जिन ख़िताब कंदे चयो त भिटाई पंहिंजे धरतीअ समेत समूरे आलम जे अमन लाइ दुआ घुरियूं। भिटाई जी हर ज़माने जो शाइर ऐं क्लासिक मुफ़क्किर आहे। साईं लॻंदो आहे जीअं लतीफ़ अॼु जो शाइर आहे। लतीफ़ सिर्फ़ु शाइरी करे लफ़्ज़नि ताईं महदूद न आहे, हिन शाइरी में गसब ॾिनो आहे, उन लाइ लतीफ़ खे सम्झणो पवंदो। तक़रीर में डॉक्टर जावेद इक़बाल भट्टी, मोहम्मद बचल सियाल, मीर खान लाखो, हाफ़िज़ मोहम्मद मिठल डायरी, ज़ुल्फ़कार अली लाखो, शफ़ीक़ लाखो, अली हैदर चांडियो, सिराई अली नवाज़ जतोई, जान मोहम्मद ख़ाशकली शरीक थिया। संत चक्रम काल के काज़ीमत पारां असांजे रूहानी ऐं फ़िक्री रहबर हज़रत शाह अब्दुल भिटाई जो 341 जनमॾींहं जी केक कटण जी रस्म आहे। सिंध यूनाइटेड पार्टी ज़िले जा अॻवान साईं घणी बख़्श कलोई साहब। दोस्तों, लतीफ़ सरकार एक पुट ॾींदड़ पीर न, धागा वटींदड़ पीर न, पर एक रूहानी रहबर जंहिं असांजे माज़ी खे, मुस्तक़बिल खे पंहिंजे शाइरीअ जे वसीले उनजो दाद ऐं दाह सॼी दुनिया ताईं पहुचायो। हिन असांजे प्रोग्राम में महिमान ख़ासि जेको आहे सदारत कंदड़ असांजो नामियारो शाइर अदीब साईं माशूक़ घारियो साहब। मुर्शिद लतीफ़ जे 341 जनम ॾिहाड़े जे मौक़े ते प्रेस क्लब काज़ीमत जे हिन ख़ूबसूरत हाल में मौजूद सभई सुञाण साथियो मौजूद ऐं सिंध कल्चरल फोरम जे समूरे सथ खे मुबारकबाद ॾियां थो, जिन भिट धणीअ खे यादि कयो आहे, उनजो ख़ूबसूरत जनम ॾिहाड़े जी जेका तक़रीब आहे उहा कई आहे। भिटाई असांजो उहो रहबर आहे, उहो रहनुमा आहे, उहो सूंहों आहे जंहिं वटि अमन, आशितीअ, मोहबत ऐं प्यार जो पैगाम आहे। तव्हांजे पंहिंजे स्टाफ जूना मुरे हर क़िस्म जो AC, DC, सोलर सिस्टम बारे दस्तियाब आहे। प्रोपराइटर अरशद अली।